द मीडिया फॉरम उन्हनि जे लाइ असांजे लाइ आसानियूं पैदा करे थो ऐं उन्हनि सां ई रिलेटेड आहिनि यूनुस साहब तव्हांजी कहिड़ी एक्टिविटी हुते आहे ऐं कीअं तव्हां शामिल थिया मीडिया फॉरम में? अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल शामिल ईअं थियो जो जीअं तव्हां अॼु सजाद सुहाग जो खयों नालो खयों त हिकु ॾींहुं उन्हनि सां ई मुलाक़ात हुई त उन्हनि ईअं डिस्कस कयो दी मीडिया फॉरम जो ऐं ॿुधायूं त बेसिकली दी मीडिया फॉरम आहे छा। त हुननि चयो त बेसिकली हूअं छा हो जो को हिकिड़े चैनल वारो हूंदो त उनजी एतिरी से न हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो चैनल हूंदो त चई मूंखे ख़्यालु थियो त छो न इहे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरो घणो आवाम हिकिड़े बैनर जे हेठां हूंदो त ऑब्वियस उनजो पावर ऐं उनजी से बि एतिरी हूंदी, उनखे हाईलाइट बि ओतिरो मिलंदो। त पोइ हुननि चयो त हीअ दी मीडिया फॉरम आहे, हिन में हुननि मूंखे अप्रोच पाण कयो, इहो मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त हुननि चयो त तव्हांखे मां लीगल टीम में हिन में रखणु चाहियां थो त तव्हांजो छा आहे। मां चयो मुंहिंजे लाइ त वॾी अपॉर्चुनिटी आहे त तव्हां मूंखे हिन सम्झो आहे हिन क़ाबिल। त पोइ ईअं ई अॼु सजाद सुहाग चयो त बसि ठीकु आहे, पोइ तव्हां पंहिंजा पर्टिकुलर्स वग़ैरह मूंखे सेंड कजो त मां इनशाला कयां थो। पोइ अनफॉर्चुनेटली इवेंट्स में मां न वञी सघियो आहियां, मूंखे हिन महिल ताईं हुनजो मलाल आहे, पर इनशाला नेक्स्ट इवेंट जेको बि थींदो त मां इनशाला हुन में वेंदुसि। पर इहो जर्नी ईअं थी जो सजाद सां मुलाक़ात जे दौरान हुननि शेयर कयो इहो आइडिया ऐं उन्हनि ई अप्रोच करे मूंखे हिन लीगल टीम जो हिसो ठाहियो। बहितरीन लीगल टीम आहे, एडवाइज़र आहिनि असां वटि हिरासमेंट जी टीम मौजूदु आहे त अगरि कोई कंहिंखे हिरास करे थो, ॾिसो कहिड़ो न सुठो हिकिड़ो क्राइटेरिया सजाद भाईजान ठाहियो आहे त अगरि तव्हांखे का बि तकलीफ़ आहे, छोकिरियुनि खे का बि तकलीफ़ आहे त तव्हां ॿुधाए सघो था ऐं फ्रीडम आहे, आज़ादी आहे, तव्हां पंहिंजा ख़्यालात हिते पेश करे सघो था ऐं उनखे पोइ असीं किथे न किथे यूज़ कंदासीं। ईअं न आहे त तव्हांजो आइडिया हिते ॿुधी करे असीं रखी छॾियोसीं, ईअं न आहे, बिल्कुलु बि उनखे यूटिलाइज़ कयो वञे थो ऐं इहो सॼो कुझु बिकॉज़ ऑफ भाईजान सजाद सुहाग जे करे आहे। सो मीडिया फॉरम जहिड़ा ॿिया बि ग्रुप छा सम्झो था हर पार्टी में जिते बि असीं कमु कयूं था उते हुजणु खपनि? जीअं तव्हां वकील आहियो, इते बि खोड़ सारा ग्रुप आहिनि, पर ग्रुप खे ई छो कटींदो आहे तव्हां वटि? असल में हर कंहिंजा पर्सनल इंट्रस्ट पंहिंजा हूंदा आहिनि त जॾहिं उन्हनि जे पंहिंजे पर्सनल इंट्रस्ट ते को माना रुकावट ईंदी आहे त हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ हू कोशिशि कंदा आहिनि त ॿिए खे कटियूं। पर मीडिया फॉरम जो इहो आहे जो ही मां वाहिद ॾिसां पियो त जंहिंमें सभु पंहिंजो इनपुट विझनि पिया त इन खे असां ग्रो कयूं, इरिस्पेक्टिव त माना पंहिंजे चैनल्स खे या पंहिंजे कंहिं हिकिड़े शो खे कयूं। उन्हनि जो इहो आहे त दी मीडिया फॉरम जेतिरो अॻिते वेंदो, जीअं तव्हां ॻाल्हि कई त एजुकेशन जो इशू हुजे या को बि इशू हुजे, जीअं मां सम्झां थो एजुकेशन मिनिस्टर ॾे बि सजाद साहब ऐं ॿिया जेके बि दीगर मेंबर हुया उहे विया त उन्हनि खे सुठी मोट बि मिले, छो त हू हिकिड़ो माना उनजे बैनर जे हेठां काफ़ी माण्हू आहिनि ऐं उनखे रिप्रेज़ेंट जेको करे थो त माना उनजी बि से थिए पई। त वकीलनि जो हुजणु खपे, पर अनफॉर्चुनेटली वकील में ग्रुप जाम ॾाढा आहिनि, त जीअं ॾाढा ग्रुप हूंदा त उन्हनि जा मफ़ादात बि पंहिंजा हूंदा त पोइ उहो न हली सघंदा आहिनि गॾु। सही, वकीलनि जी ग्रुप बंदी शम्स साहब छा फ़ाइदेमंद हूंदी आहे या इहा नुक़सान ॾींदी मुआशरे खे, सोसाइटी खे? पंहिंजे मां थोरो काउंटर कंदुमि त मुंहिंजे ख़्याल सां जेसि ताईं तव्हां अगरि पब्लिक इंट्रस्ट जी ॻाल्हि कंदो पोइ भले जेतिरा बि ग्रुप हुजनि उन सां फ़र्क़ु नथो पए। जेतिरा वधीक ग्रुप हूंदा ओतिरी क्रिटिसिज़म जो हिक ॿिए ते वधीक हूंदी ऐं ओतिरी शयुनि खे स्क्रूटनाइज़ वधीक हूंदी उन्हनि खे बहितर करण लाइ। अगरि मूं ते को तनक़ीद करे थो त बजाए मां उनखे ज़ाती तरह सां वठां, पर उनखे अगरि मां बहितर करण जी कोशिशि कंदुमि पोइ त उहो बहितर आहे। पर मुंहिंजे ख़्याल सां अगरि हिकिड़ो ई ग्रुप हूंदो त उहा त हिकिड़े डिक्टेटर क़िस्म जो माइंड थी वेंदो त बाबा बसि हाणे गॾिजी करे खाइणो आहे। पर वधीक ग्रुप हूंदा, ग्रुपनि जो फ़ाइदो बि आहे तमामु घणो। अलॻि अलॻि ग्रुप हूंदा, अलॻि अलॻि इलेक्शन्स विढ़ंदा, अलॻि अलॻि वोट वठंदा, त ज़ाहिर आहे माण्हू वटि ऑप्शन्स बि तमामु घणा वधीक थी वेंदा। हिकिड़ो माण्हू वटि ऑप्शन हूंदो या ॿ ऑप्शन हूंदा, अगरि ॿई भला न हूंदा त पोइ ज़ाहिर आहे हिकिड़े खे चूज़ करिणो पवंदो। पर अगरि 4-5 ग्रुप हूंदा, 4-5 ग्रुप अगरि इलेक्शन था विढ़नि या ॿियो को मामिलो थो थिए त ज़ाहिर आहे हिकिड़े ते अप्रोच कंदो, ॿिए ते अप्रोच कंदो, हिकिड़े खे वोट कंदो, ॿिए खे वोट कंदो, को न को 5 शयुनि मां बहितर हुनखे ऑप्शन मिली वेंदो। त इन्हनि शयुनि जा कुझु फ़ाइदा बि आहिनि। इन खां अलावा सजाद साहब जी ॻाल्हि कई त मूंखे बचपन यादि अची वियो। असां नंढा हूंदा हुआसीं त इन्हनि जा ई ड्रामा गाना इन्हनि जा ई ॿुधंदा हुआ ऐं सजाद साहब तमामु बहितरीनु इंसान आहिनि। उन महिल खां वठी अञा ताईं मीडिया में हुजणु इहो हिकिड़ो ईअं सम्झो उन्हनि जी बि सक्सेस आहे